हिकड़ी अजीब रिवायत मुझे सामने आई है तवज्जो कयो तो बुधाया अल बिदाया वन निहाया में हाफिज इब्न कसीर रिवायत दिया मौजज़ातुन नबी किताब में यह रिवायत अल खसाइसुल कुबरा में इमाम सुयूती रिवायत दिया मवाहिबुल दुनिया वाली यह रिवायत दिया इमाम इब्न असाकिर तारीख दिमश्क में यह रिवायत दिया हजरत अबू अब्दुल रहमान सुलमी रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे लम्मा फतह अल्लाह नबीयहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैबर जने अल्लाह ताला पंहिंजे नबी जे हथारों खैबर जो किलो फतह कयो खैबर की जंग फतह थी खैबर में यहूद हूंदा हुया खैबर यहूदन जो वतन हो यहूदन जो मुल्क हुयो यहूदन जो बस्तियों यहूदन जा किला हुया पर अल्लाह मदीने वाले वीर जे हथा खैबर फतह कयो सब का वॾो किलो जेको कमूस वारो कमूस जो किलो जंहिंमें मरहब रहंदो हो या त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मरहब खे गफ़ा करण वारो किलो कमूस जो फतह करण वारो चओ मौला अली हैदर करार अमीरुल मोमिनीन इमामुल मुस्लिमीन अली मौला अली मौला अली मौला हसीनन में हसीन सच्चो सादिक अमीन चो अली मौला अली मौला जने खैबर फतह जो यहूद का माल गनीमत हथ आया सोने चांदियों उठ घोड़ा खच्चर गड्ढे जानवर इंसान कैदियानियों अमवाल गनीमत हथ आया उन्हनि माले गनीमत जे अंदर मुझा दोस्तों खच्चर भी हुया उन्हनि माले गनीमत में घोड़ा भी हुया उन्हें माले गनीमत में दराज गोशियां उहे भी हुया हिकड़ो गड्ढो हुयो जंहिंजो रंग कारो हुयो जानवर गनीमत या माल साहबा बधन पिया पर वो कारड़े रंग जो जानवर ढोड़ंदो मुझे दिल पर नबी जे अगियां अची पेश पियो ये आयो जेको थारियल जानवर पंहिंजे मालिक खे ॾिसंदो आहे त ढोड़ी मालिक ॾे वेझो ईंदो आहे तव्हां मुंहिंजे जानवर धारिया आहिनि उन्हनि खे ख़बर आहे मालिक के जानवर किए सुञाणंदो आहे तव्हांखे ख़बर आहे वो जानवर आका तो जान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंगे करीब आयो आहे फकल्लम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल हिमार फकल्लमहुल हिमार मदीने वाले मीर उन्हें गड्ढे सा ॻाल्हायो गड्ढ वरी मदीने वाले मीर सा ॻाल्हायो सॼो लश्कर पियो ॾिसे त गड्ढ पियो अरबी ॿोली में मदीने वाले मीर सां ॻाल्हायो ऐं हुज़ूर पिया उन दराज़ गोश सां ॻाल्हाइनि सुणे हबीब उन खां पुछो मां इसमुका तुझे मालूम सुभान अल्लाह काल यजीद इब्न शिहाब या रसूल अल्लाह ए अल्लाह जा रसूल शहाब जो पुत्र आया यजीद मुझो नालो आ यजीद पुत्र शहाब जो इहो मुझो नालो आ साईं फरमाया जबराही मुंडे ढोड़े दो जो
सुनानी दो जानवर साईं खुर्शीद शाही खुशामदी साईं फरमाइन था मुखे सुनानी थो आऊं के रहा ही जो मुझे में छो आयो ही जे मालिक पंजे ने जानवर करीबी दुआ ये मुसा पंजाए पे खड़ाए पकई थई फकल्लमहुल हिमार वो जानवर मुझे दिल पर नबी सा गालाए चोन लगो अखरजल्लाह मिन नस्ल जद्दी सित्तीन हिमारन कुल्लुहुम लम यरकबुहुम इल्ला नबी अन्ना मुझे है हमें ठगी अन्ना है तो बेरो सुभान अल्लाह वो जानवर सोचे या रसूल अल्लाह मुझो जेको नस्ल आसा गदहन वारो नस्ल मुझे नस्ल मां 60 गदह एड़ा पैदा थी चुका है जनते अल्लाह दे नबी सवारी कई हुई पैगंबर सवारी कई हुई लम यरकबुहुम इल्ला नबीयुन उन्हनि 60 जानवरनि ते आम माण्हू को बि न चढ़ियो त वरी चढ़ण ॾींदा हुया पाण उहे 60 जानवर अल्लाह जे नबीअ जी सवारी पढ़िया ओ या रसूल अल्लाह लम यबक मिन नस्ल जद्दी गैरी वला मिनल अंबिया गैरुका या रसूल अल्लाह मुझे नस्ल मजा मां आखिरी जानवर बचो आया मुझे नस्ल में हर को जानवर न बचो मुझे दादे जी पीढ़ी के मुते दंग थिया ऐ नबियन में अमा आखिरी नबी आया मां जानवरन में आखिरी जानवर आया या रसूल अल्लाह मां हिन डी जेला सिकंदो हुसे त कदे वो दिहाड़ो ईंदो कदे मोहम्मद मीर खैबर फतह कंदो यहूदन का आजो थी गुसे मुझो सार मुझे मथा चढ़ंदो या रसूल अल्लाह जेके 60 जानवर मुझे नाडंग मां पैदा थिया के नबी का सवा उन्हनि ते ॿियो के चढ़ी न सघियो हुयो या रसूल अल्लाह पंहिंजे नस्ल जो आखिरी जानवर आया ऐं अवां वरी नबीअनि मां आखिरी नबी आयो या रसूल अल्लाह ओ मुझे सुना हबीब अतवक्कउ का अंतर कबनी मुझे मन में या आसा जो मुझे कुर्बदार करीम मुते सवारी कंदो या रसूल अल्लाह कुंतु कबल कल रजुलन यहूदियन अवा खाद में या रसूल अल्लाह हिकड़े यहूदी वट हुयुस यहूदी वट रहंदो हुयुस वो अल्लाह घबराए मुते चढ़ण जी कोशिश कंदो हो थोड़ो करे केराईंदो हो ओ जानवर मुते चढ़ण जी कोशिश कंदो हो चांदो ते जानवर आहिन ते चढ़ा या रसूल अल्लाह मान के उपतो करे केराईंदो हुयुस तू मुते चढ़ी न थो सकी को दुनिया जो माण्हू मुते चढ़ी न थो सके मां सवारी आखिरुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जेको खत्म नबूवत जो मुनकिर आहे न इने कादे जानवर नो भलो जेको सुञाणे पियो त मदीने वारो खातमुन नबीयीन जो मदीने वारो साईं हुजूर का बाद में ॿियो को नबी थियणो न आहे या रसूल अल्लाह उहो मालिक मुते चढ़ण जी कोशिश कंदो वकुंतो ओ सिर भी अमतन मां ॼाणी वाणी ने के केराईंदो हुयुसि त जीअं वरी न मुते चढ़े वकान युजी बंदनी वो यदरिब ज़हरी या रसूल अल्लाह मुझो खाधो बंद कंदो हो पानी बंद कंदो हो मुझे पेट ते
मुझे पुठीअ ते लकुण हणंदो हो त मुंहिंजो जानवर मूंखे छो नथो चढ़ण ॾी या रसूल अल्लाह मूंखे बुखारो रखे सज़ा ॾींदो हो लठूं हणी सज़ा ॾींदो हो त मुन माने के पाण ते चढ़ण ॾियां पर मां त सवारी हसनैन जे नैना जी आहियां अमा कपोला नबी बदी हुजूर अनवर रसूल अकरम हबीब आजम अमा हादी अमा साईं फरमायो से तो जो मालिक तो सा केड़ो रवैयो रखंदो हो या रसूल अल्लाह मुखे चवंदो मुखे स्वार थियण दे मूं चयो मास असांजे नस्ल जा सासी नबीअनि जी सवारी पढ़िया मां आखिरी पंहिंजे नस्ल जो आखिरी सा सादार आहियां हाणे मुंहिंजे मथां चढ़ंदो त मिठो मोहम्मद करीम या रसूल अल्लाह मां पंहिंजे वॾड़नि खां ॿुधो त खैबर मुहम्मद मीर फतह कंदो पोइ असांजे नस्ल जो जेको आख़िरी जानवर हूंदो मुहम्मद मुस्तफा उन जी सोना नबी उन्हनि ज़माननि खां वठी तुंहिंजी सिक में हुयुसि त कॾहिं दिलि पर मुहम्मद करीम ईंदो त उन जी सवारी सुभान अल्लाह महबूब उन जी सिक आस पूरी कई हुजूर उन ते सवारी कई पोइ साईं फरमायो तुंहिंजो नालो यज़ीद बिन शुहाब है यज़ीद नालो सुठो न आहे मटाया आहे नालो रखियोसि याफूर छा इहो त नालो यादि रखिजो छा नालो रखियोसि यज़ीद मां याफूर साईं फरमायो तुंहिंजो नालो रखां थो सम्मईतुक याफूर तुंहिंजो नालो अॼु मूं रखियो आहे याफूर ओ हुजूर जन सदके या याफूर ओ याफूर त उहो ॻाल्हाए चवण लॻो लब्बैक या रसूल यार सद करे त लब्बैक त आशिक चवंदा पुट हे नारो आशिकन जो फासिकन जो नारो नाहे इश्क वारा जेके सुञाण वारा उहे नारो हणंदा खपे हुजूर जन उन जानवर के ता पुछन काल तश्तहिल इनास छा तोखे शादी जी ख्वाहिश आहे तोखे शादी कराइजे काल अल्लाह अर्ज़ की या रसूल अल्लाह मूंखे शादी वादी कोन खपे तुंहिंजी गुलामी सोना नबी तुंहिंजी गुलामी फकान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यरकबहु लिहाजतिही हुजूर जन कॾहिं दरबार वेंदा न त उन सासीअ ते सवार थी निकिरंदा हुया उन जी आस रब पूरी फैदा नज़र आयो बासबी इला बाब الرجل फयातिल बाब फयक़रअहु बिरअसिही तवज्जो कयो त मां तर्जुमो कयां हुजूर जन के घुराइणो हूंदो हो न के सॾाइणो हूंदो हो त हुजूर जन फरमाईंदा याफूर चवंदो लब्बैक साईं फरमाईंदा फलाणे माण्हू खे वठी आ बिलाल खे वठी आ हितों जो भॼे त उन असाबी जे दर ते वञी उहे डहूं पंहिंजो मथो उन जे दरवाज़े ता हणे जेॾी महिल उहो दर खोले त दर केरु थो खड़काए बीठो दर ते हित मुको छाॾो आहे ॿाहिरि निकिरे ॾाटो हेठि करे वरी मथे करे इशारो करे चवंदो तोखे मुंहिंजो सुहिणो नबी सुभान अल्लाह ये हदीस मां चेन किताबन जा हवाला दिनन अल बिदाया वन निहाया मौजज़ातुन नबी खसाइसुल कुबरा मवाहिबुल जमिया शरह शिफा ऐं से तारीख दिमश्क इनन पंजनी किताबन में
में या रिवायत वो सासी वो जानवर मुस्तफा जो चयो मनी जेके घुराइणो मोन के घरों वठी साईं जी खिदमत जेको कम चवंदा वो कम करे हाँ नौकरी बेड़ी हुक्म यार जो मिले महबूब जो आर्डर मिले तो वो सासी वो सादार वो जानदार मुझे दिल पर मोहम्मद के लफ्ज़न के समझे अमल करे दिखाए खुद इंसान ही खुद आशिक़ रसूल दादू वारा महबूब जो सद मिले तो लबैक चेबी या न चेबी सद मिले तो अमल कबो या न कबो फरमान मंजबो या न मंजबो जेके महबूब जो फरमान मंजण वारा हथ तो मदद करो सुभान अल्लाह आई फयकरहु बिरअसिही उन जो दर वने अपने मथे का खड़काइंदो पैदा कर जई साहिबदार घर दई बाहर निकरंदो औमा इलही अन अजित रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हें के इशारो करे चनो त रसूलुल्लाह सजो थी हल आई उन जानवर के जानवर जो न्यापो जने मानू हो बुधंदो तो वो भी चंदो लपे जो सब खणी अचण वारो भली खणी जानदार आ पर सजण वारो केर हां महबूब जो पैगाम खणी अचण भली कारो हबशी गुलाम तारडो छो न हुजे पर पैगाम मदीने वारे जो आ सजो मंजबो चयो मंजबो दादू वारा गालायो चयो मंजबो सुभान अल्लाह पो फलम्मा कुबिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने हुजूर जन दुनिया ता पर्दो कयो न वो जानवर मदीने जे घिटन में रोंदो पियो बते वो सासी मदीने जे घिटन में केडी मन हेडे ड्रोड़े अखर में मोड़ा वहनस पिया जाइल बी कान ले अबिल हैसम बिन नहबान फतरदा फीहा फसारत कब्रुहु जज़अम मिन्हु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकड़ो शख्स अबू हैसम बिन नहबान उन जो खूह हुयो वो जानवर आयो ने खूह जे किनारे ते भी रोई बेहाल थी खूह में किरो वो खूह जी कब्र बन मना हुजूर जी जुदाई वो सासी सही न सकियो हुजूर जो विछोड़ो वो जानवर सही न सकियो हुजूर जे जुदाई में उन खूह में किरियो एकदम परवास मिठा तू त इंसान मदीने वारे साईं जी मोहब्बत रखण वारो आ किए न इश्क वारे जा मोड़ा वांदा मुस्तफा जी मोहब्बत में इश्क में प्यार में किए न गुलामी कंदो जे दिल मदीने वारे मीर सलाती ओ दिलड़ी दिनम जा तोखे वापस वरण दी नाए दिलड़ी दिनम जा तोखे वापस वरण दी नाए सिर जो तुयो मुसौदो हाजत पुछण जी नाए यार